मट मट साइलेंट। ॾाढी मश्करी थी वई आहे क्लास में। अॼु मूंखे हिकिड़ी ॻाल्हि तव्हां ॿुधायो। हाँ साईं पुछो पुछो। जॾहिं जेॾी महिल मां तव्हांजे क्लास में अचां थो त तव्हां बदतमीज़ थियो वञो। साईं तव्हां पढ़ायो था असांखे बोर कयो छॾियो। अच्छा छोरा, माना आउं तव्हांखे पढ़ायां थो त तव्हां बोर थियो वञो। अगरि मास्तरियाणी तव्हांखे पढ़ाए थी तॾहिं त बोर कोन था थियो। साईं मैडम बोर करण वारी शइ ई कान्हे, बाक़ाइदे बस तमामु बहितरीन छा त लॻंदी आहे ऐं कोयो छॾे। साईं तव्हां ॾिठो कोन्हे छा? अड़े न ॾिसण जी छा मतिलब, सॼो ॾींहुं मैडम जे पुठियां त फिरंदो आहे। छोरा वॾो वाया तो थियो ई, उस्ताद सां ईअं ॻाल्हाइबो आहे? अरे छाचो उस्ताद, पाड़ियारा तोखे चरियो चवंदा आहिनि। हा छोरा, तोखे पाड़ियारा बिंदरो चवंदा आहिनि पोइ? हा मां बिंदरो आहियां बसि। छोरा अदब हया सिख उस्ताद सां ॻाल्हाइण जो। तो वटि अदब आहे? छोरा अदब जो ॿियो नालो मूंखे चवंदा आहिनि। हैं कूड़ो। कहिड़े छोरे ॻाल्हायो? साईं मूं ॻाल्हायो। वाह छोरा वाह, हिकिड़ो बदतमीज़ करे वरी उस्ताद खे वरी मुंहं ते थो चवई मूं चयो आहे। साईं डिॼंदा तो जहिड़ा बुज़दिलनि, असां बाक़ाइदे बहादुर साम्हूं चवंदा आहियूं। जेको बि चवंदा आहियूं साम्हूं चवंदा आहियूं, जवान आहियूं। छोरा मूं कंहिंजी गिला कई आहे अॼु ताईं? वाह साईं वाह, वाह जी ॻाल्हि कई। सॼो ॾींहुं उस्तादनि सां हेड मास्तर जी गिला थो करी, ऐं कूड़ो आहे। सॼो ॾींहुं बाक़ाइदे चई थो हेड मास्तर ईअं, ऐं कूड़ो आहे न भला। पोइ इन में कहिड़ी ॻाल्हि ग़लति आहे? हेड मास्तर चरियो आहे, ठोड़ो आहे, अकुल त सफ़ा थी कोन सच में। सची ॿुधा? दिलि थी चवे हेड मास्तर खे हू हणा, नालो छा अथसि? साईं लठ। अरे यार उहो न, हू जंहिंमें लठ पंदी आहे, नालो छा अथसि? साईं कुआड़ी। हा कुआड़ी। दिलि थी चवे कुआड़ी हणा, बाक़ाइदे हेड मास्तर खे पटीअ मरी वञे, जान छुटी पए ठोड़े मां। ॿियो दिलि चवंदी आहे त हिकिड़ी ठका थप्पड़ हणांसि न त